अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हां सां शेयर कयूं था रमज़ान स्पेशल रेसिपी कुकम्बर लेमनेड। हीअ खीर जो शरबत ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खयो आहे अधु खीरो ऐं खीरे खे स्लाइसिस में कट करे छॾियो आहे। ऐं हाणे खीर जा स्लाइसिस विझूं था हिकु ब्लेंडर में ऐं विझूं था खंडु 1/3 कप। लीमे जो रस विझूं था 4 खां 5 टेबल स्पून। पानी विझूं था 1 गिलास। ऐं चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे त हाणे असां खीर जे मिक्सचर खे हिकु जॻह में छाणींदासीं। छाणी जी मदद सां असां खीर जे मिक्सचर खे जॻह में विधो आहे ऐं हाणे विझूं था 4 गिलास पाणी। चार गिलास पाणी विधो आहे ऐं कारो लूणु विझूं था अधु टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां हिकु गिलास में खयां आहिनि कुझु आइस क्यूब्स ऐं कुकम्बर लेमनेड विझूं था ऐं असांजो मज़ेदार ऐं रिफ्रेशिंग स्टार स्पेशल रेसिपी कुकम्बर लेमनेड सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।